भानसीदाबाद में दाइम शाख जे आबादगारनि जो इंडस हाईवे ते एहतजाज ऐं धरणो। पाणी नाहे छो भला, करबला जा नारा। भानसीदाबाद जे दाइम शाख में पुछड़ी ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादगारनि मंज़ूर जमाली, कामिल पंवर, अज़ीज़ुल्ला जमाली, रजब पंवर, मेवो ख़ान जमाली ऐं ॿिनि पीर शाख वटि इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिंजे करे रोड ब्लॉक थी वियो ऐं गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। हिन मौक़े ते एहतजाज कंदड़ आबादगारनि दाहींदे चयो त आपाशी अमले जे नाअहली सबबि दाइम शाख जे पुछड़ी में पाणी जो ढुक बि न पियो पहुचे, जंहिंजे करे न रुॻो पुछड़ी जूं ज़रई ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि, पर 100 खां वधीक ॻोठनि में पीअण जे पाणी जो पिणु बहिरान पैदा थी पियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त आपाशी अमले जे मिली भगत सबबि मुंड जा आबादगार सरेआम लिफ्ट मशीनूं लॻाए पुछड़ी जे आबादगारनि जे हिसे जो पाणी चोराए रहिया आहिनि, पर उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ को तयार ई नाहे। हुननि एहतजाज दौरान चिताब ॾींदे चयो त जेकॾहिं 3 ॾींहंनि ताईं दाइम शाख जे पुछड़ी ताईं पाणी न पहुतो त हू वाहड़ में वज़ीर आला हाउस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंदा। ॿिए पासे इंडस हाईवे ते आबादगारनि जे एहतजाज बाबति एसडीओ आपाशी भान विजय कुमार मुज़ाहिरीन वटि पहुची साणनि ॻाल्हियूं करे 3 ॾींहंनि अंदरि पाणी पहुचाइण जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद आबादगारनि एहतजाज ख़तमु करे छॾियो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भानसीदाबाद।